कोल करार लुढ़क लड़ी प्यालाड़ करे तो खाती दे धार फिर देख लंदे यार लुढ़क लड़ी प्यालाड़ करे। न खिलंदे वणियासी न रोंदे वणियासी न खिलंदे वणियासी न रोंदे वणियासी बस कंहिंखे वणियासी त मतिलब ताईं वणियासी। छो जो माहौल अक्सर अहिड़ा माहौल बि थी वेंदा आहिनि जंहिंमें इंसान पंहिंजी मुफ़ादी जंग में हूंदो आहे, पंहिंजी मुफ़ादनि जे लाइ विढ़ंदो आहे, लेकिन इन में ज़रूरु न आहे त हर को ईअं हुजे। लेकिन इन में हिकिड़ी शख़्सियत ग़ुलाम जाफ़र लाशारी साहब तमामु बेस्ट हुयो, असांजी उन सां कचहरियूं थियूं, लेकिन उन में हिकिड़ी अहिड़ी ख़ूबी हुई जो न हो सचाई खे लिकाए सघंदो ऐं न हो कूड़ ॻाल्हाईंदो, लेकिन जेका बि कचहरी कंदो उहा तमामु अहिड़ी कचहरी कंदो जो वेहण वारे खे मज़ो अचे, उथणु न चाहींदो। शायदि हीअ आख़िरी लम्हनि में असांजी कचहरी साईंअ सां इन हाणे हेठो हिते वेठा हुआसीं ऐं तमामु बहितरीनु असांखे आईंदा हिकिड़ो प्रोग्राम करण जो सोचियो जंहिंमें अब्दुल रज़ाक खे चईं त इहो प्रोग्राम कराईंदासीं। सो दमयाती आदम इंसान जे ज़िंदगी ते भरोसो न आहे ऐं लेकिन हू असां खां जिस्मानी तौरु ज़रूरु विछड़ियो आहे, पर रुहानी तौरु अॼु बि असां हुनखे यादि करे रहिया आहियूं। इन यादुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ऐं उनजे बिरादर ग़ुलाम जाफ़र लाशारी साहब जे बिरादर मोहतरम ग़ुलाम अस्कर लाशारी साहब खे गुज़ारिश कंदुसि त आयल महिमाननि खे आजियाणो पेश कनि। ग़ुलाम अस्कर लाशारी साहब। उफट मरां त सार जो, उफट मरां त ॿटे लुढ़क हार जो, कॾहिं कॾहिं त सार जो त केरु मोह माग में। मुंहिंजा दोस्त मुंहिंजे विछड़ियल भाउ जा दोस्त मंज़ूर हुसैन गिलाल साहब, उस्ताद हज़ीमुल्लाह सुमरो साहब, उस्ताद दाइम अली सतो साहब, हज़ीमुल्लाह सुमरो साहब, उस्ताद नालण असांजो जाफ़ा जो ख़ासि करे प्यारो दोस्त हुयो, दोस्त आहे। हाँ हाँ असांजे ॻोठी मदद शख़्सियत एजाज़ मोहम्मद लाशारी साहब, मीर मोहम्मद लाशारी, असांजो साफ़ी दोस्त इशफ़ाक़ हुसैन, अब्दुल रज़ाक गुजर, सभु असांजा दोस्त जी महिरबानी आहे जो कई आहिनि त मुंहिंजे चिड़ल भाउ खे भेटा ॼाण आहे। दोस्तों, ज़िंदगी रास्ते रास्ते गुज़री वेंदी, वजूद जा वर्क वराईंदे वराईंदे हिननि आङुरियुनि जो बि अंत थी वेंदो आहे। कंहिंजनि यादुनि खे सहेड़ींदे सणींदे माण्हू कॾहिं ख़ुदि हिकु यादि बणिजी वेंदो आहे। अॼु असां जंहिं शख़्स जी यादि खे सहेड़ियो आहे उहो ईअं चऊं
त असांजे लाइ मोतीअ जो दाणो हुयो। असां इन समाज जा गरीब फर्द आहियूं। पर इंसानियत जो नातो इंसानियत जे हवाले सां असीं हुननि जा आहियूं। इन करे ई असीं ही प्रोग्राम कराईंदा आहियूं त पंहिंजी भाउ जी यादि बि कजे ऐं हिन समाज खे बि मैसेज ॾिजे त इंसानियत छा आहे, हमदर्दी छा आहे, हीअ ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी जो फ़लसफ़ो छा आहे। ज़िंदगी जो फ़लसफ़ो इहो आहे त कंहिंजी ख़िदमत कजे, कंहिंसां मोहबत कजे, कंहिंसां प्यार कजे। मख़सूस ज़िंदगी आहे। मौला अली अलैहिस्सलाम खां पुछो कंहिं त हीअ ज़िंदगी केतिरे क़दुरु आहे। मौला फरमायो त